अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। प्यारे दोस्तों, रब्बन जेको आहे कमाल खान खे चरे करे उनखे छॾींदो या जेको आहे त उनखे रईस गफ़ार खान आज़ादु कंदो या उठो उनखे आज़ादु कंदो। आख़िरकार जेको आहे कमाल खान खे कीअं आज़ादु कंदो हिन वीडियो में मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां। त वीडियो शुरू करण खां पहिरियां तव्हांखे गुज़ारिश आहे त मुंहिंजी यूट्यूब चैनल प्यारे दोस्तों अॻिते तव्हां ॾिसो जेको आहे त उठो ऐं रईस गफ़ार खान जेको आहे रईस गफ़ार खान वॾो ज़ोर जेको आहे कंदो, जेको आहे त रॿनि ते वॾो ज़ोर रखंदो, चवंदो मां तोखे फ़ैसिलो कंदुसि ऐं जेको सज़ा ॾींदुसि, जेको आहे तूं जीत सज़ा ॾींदुसि ऐं जेको आहे अहिड़े हिसाब सां ज़ोर रखंदो रॿनि जे मथां। पर पोइ बि जेको आहे त रॿनि जेको आहे त कमाल खान खे कोन छॾींदो ऐं उनखां बाद जेको आहे त हिन तरफ़ जेको आहे त रॿनि कमाल खान ते एतिरो ज़ुल्म कंदो उनखे जेको आहे त चरियो करे छॾींदो ऐं उनखां बाद जेको आहे त उठे जेको आहे त कमाल खान जा वाठा उनखे आज़ादु करे ॾींदा। तमामु जल्द तव्हां ॾिसंदव जेको आहे त उठे जा जेको आहे त कमाल खान जा वाठा जेको आहे त उठे ऐं जेको आहे ॿिया जेका वाठा उहे जेको आहे त कमाल खान खे आज़ादु करे ॾींदा। उनखां बाद जेको आहे त अॻिते तव्हां ॾिसंदव जेको आहे त कमाल खान जेको आहे त वरी रॿनि ते ज़ुल्म कंदो ऐं रॿनि खे जेको आहे तव्हांखे तमामु जल्द ॾिसण वठणु मिलंदो। पहिरियों उमेद आहे मुंहिंजो वीडियो तव्हांखे तमामु बहितरीनु लॻो आहे। अल्लाह पाक तव्हांखे ख़ुशि रखे ऐं सलामत रखे।